Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई सेठानी घर में अकेलो कनक जो वेठी आहीं करियो ॼण वाटर जे कुराड़ी कपड़ा विझी छॾे मतिलब त थोरो लंजी बि थींदी हूंदी अकेलो त वण बुका हेॾो हूंदो आहे पर तो कहिड़ा माण्हुनि सां चङा कम कया आहिनि चाल मुम कुराड़ी वेचारी चिलकणीअ सां हेॾा ज़ुल्म कया अथई चिलकणी वेचारी रोई 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 थकिजी पई आहे चिलकणी सां जेकी तो कई आहे न जेकॾहिं मूं सां करी आहे न मां अहिड़ो असरु कयां सॼे मुल्क सां दुनिया खे ख़बर पई आहे चिलकणीअ सां इहे बेवाजिबी करणु मां कोन झुकंदे बस असांजी क़िस्मत फिटल आहे सेठाणी तुंहिंजो ॾोह कोन्हे को असां सां को कुदरती थी आहे अहिड़ी हिन घर में पहिरें चिलकणी हुई त असां कोन हुआसीं हाणे वरी असां आया आहियूं त चिलकणी कान्हे का बसि इन खे चइबो अथई फिटल ऐं जंहिंजी फिटंदी आहे न उहो भली घोड़े ते हुजे कुतो उते बि खाईंदुसि असां सां ज़ुल्म इहो आहे मां रशके ते थो चढ़ां रशको पंचर उन ॾे हमरा खे चयमि मोटर साइकिल ते खयो हल थोरो अॻिते हलो पंचर थी पई ॿ लपाटूं वाहे कढई हा माचिस थो कढां त सिगरेट कोन्हे ऐं कूंडो थो खणां त ॾंडो कोन्हे हाणे अहिड़ी जो भींग लॻी पई हूंदी त पोइ त ईअं थींदो न वॾो कोन्हे भाॻो हा वञ मुआ वञी खुड़ी ॾंभराए तोखे नसीब चङा थियनि चिलकणी मुई कान्हे का अञा जीअरिया बीमार आहे सेठाणी अकुल कर आशिकनि जूं पिटूं न खा आशिकनि जूं पिटूं एॾियूं ख़तरनाक ठही हिकिड़ी पिट ईअं जप लॻई न जीअं न पेट्रोल पंप खे बाहि लॻी वेंदी आहे ईअं बाहि लॻी वेंदी ऐं सड़ी ईअं कारी काठी थी वेंदी आहे जीअं कोयले खे बाहि लॻंदी आहे न पोइ कोयला जल करे न काठी जल करे कोयला बनी कोयला जल करे खाक अरे हम ऐसे जले न रहे काठी न है बाख भलो ॻाल्हायो मां चवां थी इख़लाक़ सां ॻाल्हाए इख़लाक़ सां छो ॻाल्हायां हिन महिल त मुंहिंजे साम्हूं तूं वेठी आहीं न मां चई सेठाणी मुंहिंजी शादी करा हे कसम आसमान में घुमाईंदोसि ऐं बाक़ाइदे ईअं उॾंदी वॼंदी जे जहाज उॾंदो आहे माण्हू कीअं उॾामंदा चरियो थियो आहे छा उॾामंदा न तोखे कहिड़ी ख़बर हुजी मवालनि त ख़बर पवई न भंग खे काढ़े पो करे पोइ घोटे हीअं प्यार न ओए ॿ गिलास हण माण्हू पाण ई उॾंदो वधंदो आहे तूं सम्झ न ॻाल्हि के मासी चाची पोफी अधी थोरो महिरबानी कर न मुंहिंजी शादीअ ते सोच छोकिरी का ताड़ी थी हा तूं जो वेठी आहीं मार पवई का खुदा जी मासी बि चए थो गुथा लफ़्ज़ बि ॻाल्हाए थो हेॾे त अच त हिकिड़ो ठोकियाए त बूथ जो लितर तूं मोचड़ा हणंदी आहीं तव्हां मोचड़नि हणण में ॿाहिरि रहो ॾाढा असली वेड़ा हो न छेड़े कार मुंहिंजो मतिलबु इहो तूं जो वेठी आहीं छोकिरी ॻोल्हण लाइ का सुहिणी सेबती 20 जी 18 जी भली वेंदी 22 जी भली वेंदी भला जे पछाड़ीअ जो 45 ते पहुती त हली वेंदी असांखे हिन जी परवाह न आहे संग बच्चा काथे हिन मश्करनि जे ॻोठ में लाली परणजी वई पावली परणजी वई सभु छोकिरियूं परणजी वयूं वञी हिकिड़ी खुरपी बची आहे हाणे जे चवे त मां हिन रंबे सां ॻाल्हायां तोबा मुंहिंजा मौला नज़र हली थी वञे माण्हू अंधो थी थो वञे घर में वेठी त जिन खे यादि छा ॿियूं सभु परणजी वयूं ऐं चिलकणी जो वेठी आहे उन ते अखि नथी पवई उन खे लिकायो वेठी आहीं हेॾे त अचो न हाणे तूं मारींदी सफ़ा ख़तरनाक बूट दियो अथई हा हलां थो मकान ते संगत यादि कंदी हूंदी पर थोरो मुंहिंजे लाइ सोच हलो कंहिंखे वणे न वणे पर विचां कयो बूथ बुछड़ो कयो वेठो आहीं गेस्ट्रो थी अथई या पेमेंट कान मिली अथई बाबल बूथ ई अहिड़ो आहे ग़रीब सदाईं सूरनि में मथां वरी हिन तब्दीली सरकार एॾी महांगाई कई आहे जो ग़रीब जो जीअण ई जंजाल थी वियो आहे पर मूंखे परेशानी ॿी ॻाल्हि जी आहे ॿी कहिड़ी परेशानी अथई बाबल तेरे इश्क न चाया कर के थैया हाणे इहो मवाली बि चिलकणी खे थो चवे या हबीबी हैया बाबल हाणे इहो मवाली मच्छी जे कंडे वांगुरु सफ़ा निड़ीअ में चुभियो बीठो आहे कल्ह बि अस्पताल में वेठो चिलकणी खे पोइ चए त आइस्क्रीम चटाए लॻे थो बाबल मुंहिंजो पतो साफ़ थियण वारो आहे
मां कुंवारो ई मरी वेंदुसि। लालू कंहिंखे वणे न वणे पर विचां ग्रह ज़रूरु खणे। हे मिठल इहो जेको मवाली आहे न मवाली, इहो विचां ग्रह खणण जी नाकाम कोशिश पियो करे। नो नेवर, मां हिनखे विचों ग्रह कतई खणण कोन ॾींदुसि। ॿुधी बाबल, तूं छा कंदे? इहा चिलकणी सेठियाणी जी धीउ आहे ऐं सेठियाणी खे मवाली सॼो ॾींहुं मास्तरनि वांगुरु पटियूं पढ़ाईंदो थो वठे। जेकॾहिं सेठियाणी तिरकी पई पोइ मुंहिंजी बंदूक जा त ठकाए निकिरी वेंदा। मिठल हिन चिलकणीअ जो संग अॼु बि तुंहिंजो आहे, सुभाणे बि तुंहिंजो। हाणे मिले ई न मिले ई हिन जो ज़ामिन मां कोन आहियां, पर आहे तुंहिंजो। बाबल, इहो त सूर रोआ पियो त किधर किथे कूंज न खणी वञे। हाणे तूं हिते वेही सूर रो त मां हिन कल्लूअ खे हा 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 करे चास। ठीकु न करे सां त छा थिए? सुतली साहब, लॻे थो तोखे मश्करनि जे ॻोठ में रहणो ई न आहे। पंहिंजो सामान ॿधी छॾ। मूं एसपी साहब सां ॻाल्हाए छॾियो आहे। मां तुंहिंजी बदली कचे में थो करायां, वञी छा बेले में बाथूं खा। सेठ धनु ईअं त न कर यार, ड्रामे में एॾो त बेस्तो न कर। ही मुंहिंजो ॻोठ आहे, मश्करनि जो ॻोठ। हिते मुंहिंजी हलंदी। सुतली साहब, तूं मूंखां वधीक मश्करो नाही। सेठ साहब अॼुकल्ह कंहिंजी बि कोन थी हले। पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे जो माण्हुनि गाॾियूं विकिणी छॾियूं आहिनि। मां गाॾी जी ॻाल्हि कोन थो कयां, मां हुकुम जी ॻाल्हि थो कयां। हुकुम जी। मश्करनि जे ॻोठ में मुंहिंजो हुकुम हलंदो आहे। अच्छा अच्छा, तव्हांजो हुकुम बराबरि तव्हांजो हुकुम हलंदो आहे। सेठ साहब ॾिसो, मुंहिंजी नज़र बि घटि आहे। कल्ह मूं कुते खे पुछियो ॾिनो, पर मूंखे कहिड़ी ख़बर त कुतो आहे। ऐं मां थोरो दिमाग़ जो बि घटि आहियां, उन करे ॻाल्हि देरि सां सम्झंदो आहियां। मूंखां का ग़लती थी वई आहे छा? हा, ग़लती थी वई आहे तोखां। तो मुंहिंजे फ़ैसिले खां सवाइ कल्लूअ खे आज़ादु छो कयो? कल्लू आज़ादु? हा, लालू आहे हो। उन चयो त साहब जो हुकुम आहे त कल्लूअ खे आज़ादु कर। पर मूं पोइ बि कल्लूअ खे चयो हो त बाबा फ़ैसिलो थींदो, ऐं फ़ैसिलो आचर ते रखियो आहे। बेवकूफ़, छंछर जी आदत ते ड्रामो ई न हलंदो। फ़ैसिलो कीअं थींदो? मां कल्लूअ खे नियापो थो कयां, जुमे ते फ़ैसिलो कंदासीं। अजन दिक्कत रही ॾाढो उदास लॻो पियो ईंदे। ख़बर आहे थाणे जी मानीअ मज़ो न हो छा? सूबेदार त दाऊं पियो करे त चाचा ऐं कल्लू खे ख़ुदा जी का सड़ाई थिए। वञो अलाह ताला चटू करे छॾी। 3 चमचा गी वे थाणे जा अंगूठो कुछ नसीब थियो जा। बूटियूं पाण खायो पियो वञे, मूंखे मेहा पिया ॾियनि। ये मेहा मुंहिंजे नसीबनि में आहे। मेहा खाधई तॾहिं त मगी अथई। मसइलो तो छा आहे? का तकलीफ़ अथई पेट में? को घुमरो अथई? न मगी आहे न परेशानी आहे। अॼु बि मां 100 किलो जी बोरी चक सां खणी वेंदुसि। थोरो परेशान बि आहियां। छा? फसल त सेठ धनो जो फैलाई न, बकरियूं ने में पयूं न। तूं छो परेशान आहीं? अबा, कर्ज़ जो वलूअ जो कुल्हनि ते चढ़ी वियो आहे। कर्ज़ जे करे वलूअ सां कारो थी वियो आहे। वलूअ सां कारो? चाचा चवी छा था? अरे चयमि न त वलूअ जो कर्ज़ मुंहिंजे कुल्हनि ते चढ़ी वियो आहे। पापा सोचां थो इहो कर्ज़ लहंदो कीअं। ओ चाचा कल्लू तूं फिक्र न कर, अॻु में तुंहिंजो कर्ज़ कंहिं लाथो? मूं लाथो। हाणे मां लाहींदुसि। शाबस हुजे बूथ में लालू। पर ॿुध, धनु तोखे ईअं करणु ॾींदो? बाबा सेठ धनु जो छा वञे? अहिड़ी का ॻाल्हि थो रही आहे। भला जेकॾहिं सेठ धनु मूंखे छलियो न, पोइ ठीकु आहे, 2-3 साल ॿिया बि जेल में गुज़ार गए। कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? वाह, जो सॼणो ई तूं मुंहिंजो। सॼणो न आहियां, तोखे सोड़ो थो कयां, सोड़ो। मश्किरन जो ॻोठ तई। मश्किरन जो ॻोठ तई। मश्किरन जो ॻोठ तई। मश्किरन जो ॻोठ तई। खुरपी, तोखे ख़बर आहे त पखी आखेरा छो ठाहींदा आहिनि? आखेरा उन लाइ ठाहींदा आहिनि त उन में विठियूं गॾु करे सघनि। ऐं तूं वणनि ते चढ़ी उन्हनि जो आखेरनि मां विठियूं खायसि। मतिलब त तोखे ख़बर न आहे। भला जानवर दर छो खोतींदा आहिनि? उहा त तोखे ख़बर हूंदी, ऐं जानवर जूं ख़बरूं जानवर खे ख़बर हूंदियूं। न छॾ जानवरनि खे छॾ। भला इहो ॿुधाए त माण्हू घर छो ठाहींदा आहिनि? अॻे त रहण लाइ ठाहींदा हुआ, हाणे वरी खपाइण लाइ था ठाहिनि। न चरी, माण्हू घर उन लाइ ठाहींदा आहिनि त जीअं शादी करे पंहिंजो नस्ल वधाए सघनि। अच्छा, त इहा मूंखे ख़बर ई कान हुई। तुंहिंजी महिरबानी जो त मूंखे ॿुधाए छॾियो। खुरपी, ख़बर अथई
मूं बि घर ठाहियो अथई। घर ठाहियो अथई जा खुदी? न खुदी कोन ठाही आहे, घर ठाहियो आहे फर्स्ट क्लास आहे। पर हाणे उन घर लाइ कुंवार लाइ कॾहिं मिलंदी? इहा त अलाह खे ख़बर हूंदी। भला तुंहिंजी शादी थियल आहे? अलाए मूंखे कहिड़ी ख़बर। सफ़ा का बोतल ही पियो, तोखे पंहिंजी शादी ख़बर कोन्हे का? न मूंखे न आहे ख़बर। भला मंगड़ी मंगड़ी? न न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मुंहिंजी बि कोन थी अथई। इहा ख़बर नहीं मूं वटि पंहिंजो घर बि आहे, पर घर वारी कोन्हे का। खुरपी तूं मुंहिंजे लाइ कुझु सोच न। बाबे खे चवंदसि तुंहिंजे लाइ सोचे। हाणे ठीकु आहे न, मां हलां थी। एॾो तिकुड़ो थी वञे। हद हराम, को कम ढंग सां ई कोन थी करे। छो ढंग सां कयां? हां ढंग हुजे या न हुजे, पर तोखे वंग ज़रूर विझणसि। हूअं वरी छॾियो अथई छा? मां थो ॻाल्हायां त ईअं थी चपड़ी वञी जीअं बल्ब ते मच्छर। तोखे त रगो मौक़ो मिले, रगो ते झेड़ो झेड़ो तुंहिंजो प्यार लाइ किॾां उॾामी हलियो वियो। ॿुध सही, इहो प्यार हो या पेट्रोल हो जो ढक लाइण सां फुर करे उॾामी वियो? ग़लती त मूंखां थी जो तोसां शादी कई। सेठ धनु धोबी, मुंहिंजे सब्र जो इम्तिहान न वठ। सब्र त मूं कयो आहे, तुंहिंजा त कम ई कुदा आहिनि। कॾहिं वलू व्याजी थो तोखां पैसा वठण अचे, कॾहिं वरी कपिड़े वारो पठाण तोखां थो पैसा वठण अचे। तूं ज़ाल आहीं या ज़कूड़े जिन जी थी आई? मां मञा थी त तोखां पहिरें मूं कुदा कम कया, पर हाणे तोसां शादी करण खां पोइ मूं कहिड़ो कुदो कम कयो आहे ॿुधाए मूंखे। टर टर मुंहिंजे अखियुनि जी आॾो, तोखे तो ॾिसां त मुंहिंजे चश्मे ते धुंध थो चढ़ी वञे। घिम वांगुरु माई नाही घिम ई घिम। माई नाही घिम घिम। ऐं तूं छा आहीं? तूं बि थिम जी खॾे खॾे सॼो मुल्क ई खाई वियो। कल्लू, मां माण्हू आहियां कुझु अधनि खे चाहिए, इन करे मां सिधी सपाटी ॻाल्हि कंदो। इन करे त चवंदो त वलो कंहिंखे वणे चाहे न वणे, पर विचार गिरा ज़रूर करे, पर ओवर एक्टिंग ज़रूर करे। तोखे कहिड़ी ख़बर त ओवर एक्टिंग जी माना आहे कॉमेडी। हा त मिस्टर कल्लू, मूं छा पे चयो? तव्हां पे चयो त तव्हां वॾा लूसी माण्हू वाकई मां लूसी हिन में त कोई शक कोन्हे। हूअं बि चाप खे लूसीअ सां मिलाईंदो न, उहा वञी थी चाप लूसी। उन करे मूंखे इहा चाप लूसड़ी न वणंदी आहे। इन करे मां सिधी रांदि सौंटे जी कंदो आहियां। कीअं बि कम जूं ॻाल्हियूं त कोन थो करी, कलाक थियो ते रुगो उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं बि थो करी। बाबा कल्लू, मूंखे पैसा ॾे या वरी छा? या खे छॾ बाबा, इहो या वारो पतो पोइ छलाइबो। पहिरीं मूंसां इहा सफ़न सफ़ाई कर त मूंखे तूं पैसा ॾी थो या जवाब दो। बाबा फिलहाल त मूं वटि एतिरा पैसा न आहिनि। मिस्टर कल्लू, मूंखे ख़बर आहे त एतिरा वॾा पैसा इन तूं सॼी उमिरि एतिरा पैसा गॾु करे सघंदे। कीअं बि हा पैसा वॾा। हाणे थो मां या जो पतो छॾायां त मिस्टर कल्लू, या त मूंखे पंहिंजे कर्ज़ जा पैसा वापसि कर, या मूंखे ज़मीन ॾे या लिखी ॾे। ओ या ते टिके व्याजे जी मार, न को घर जी ख़बर, न को साहुरनि जी सार। अब ज़मीन त लालूअ जे नाले ते आहे, मां तोखे पराई ज़मीन कीअं ॾींदुसि? ॿियो महीनो आहे, पेट में रुगो या ज़मीन ज़मीन जो विलो पियो अथई। मिस्टर कल्लू, इहो बाबल वलू जो मसलो न आहे, बसि फ़ैसिलो थी वियो आहे, ॻाल्हि फिनिश आहे त इहा ज़मीन बाबल वलूअ खे खपे खपे खपे। ॾिस वलू व्याजी, मां तोसां उन ॾींहुं बि वाइदो कयुमि, अॼु बि चवां थो तोखे अधु फसल ॾींदुसि। न को मूंखे बाबा फसल न खपे, इन करे जो मां ये पेढियूं शेढियूं कोन हलाईंदो आहे। मूंखे बनी खपे खपे खपे। ठीकु आहे, पोइ मूंखे सोचण जे। गोॾो तो कढी छो? अबू हाथी लता कियो। सेठाणी मुबारक अथई। चले
चिलकड़ी खुश थी वई आ छा? हाड़ी मांखे ख़बर ही न पई आ। चिलकणी जो फिक्र न कर, जेका बीमार थी आ न उहा चाक बि थी वेंदी। पोइ अचण सां या 1.5 किले जी मुबारक छो ॾिनी अथई? अॼु वॾो भंडण थियो। वरी कंहिंजो पई जोगो झण करे, कंहिंजी पई फिटाए? धनुआ जो ॿियो वरी कंहिंजो। सेठियाणी तुंहिंजे लाइ मां रस्तो थी साफ़ कयां। अरे खुरपी चल खुश हूंदी आहे। इहो त तो ॾाढो सुठो थी करे पई, पर ॿुधाए त सही थियो छा? ओ इते रखेसि। छा रखा? मां थी चवाएं त तूं कम खे छिके रख, पैसनि जी परवाह ई न करे, पैसा खोड़ करे विझंदासीं। पोइ अॼु भला 500 जो नोट ॾे, पोइ ॾिसजां हिकु हफ़्ते में कीअं जो नतीजो निकिरे। सुगड़ 2 ॾींहंनि जी महिमान अथई। 500 त हाणे कोन्हनि। अचे 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 ही वठ पैसा। मां चवां थी इन ॿरियल बाहि खे विसामण न ॾिजांइ। ठीकु आहे सेठाणी, ठीकु आहे। ओ इहे ॾींहं मुंहिंजा मौला तोखां मां घुरिया, इहे ॾींहं मुंहिंजा अलाह तोखां मां घुरिया, तोखां मां घुरिया। ओए उमेदनि ॾिसण लाइ हाय हाय मुंहिंजा रब, तो त मूं ते कुर्ब करे छॾिया। थियाणंद सच जो आहे, ॾाढे जी लठ खे 2 मथा, जेॾां खोड़ तेॾां पूरी। पर अम्मा अॼुकल्ह त कूड़नि ऐं धोखेबाज़नि खे सियाणो चयो थो वञे। ज़मानो मटिजी वियो अथई। पर धनु इहो सुठो न आहे कयो दी। छो अम्मा? सेठ साहब निकाह कयो आहे, निकाह करण त सुनत आहे। इहो त भलो कमु कई, ग़लति छा आहे? इहो सुठो कई त एटम बम पंहिंजी ॻिचीअ में ॿधई, पर असां खां फ़ैसिलो कहिड़े हक़ हिसाब सां थो वठे? अम्मा सेठ धनु असां खां फ़ैसिलो न, हो त बाबे खां थो वठे। ॻाल्हि खे सम्झी कान थी, रुगो वात ते ज़ोर अथई। ऐं सियाणी पिणे केरु असां केरु? अम्मा बाबा कल्लू आहे, को ॿियो आहे छा? साॻी ॻाल्हि आहे न, फ़ैसिलो पिणे खां थो वठे माना असां खां थो वठे न। हा मां इहो सेठ धनु सुठो कोन थो करे। भेल कई आहे ॿकरिन, चारियो पे बोनन ऐं ॿधरायो अथई वरी बाबे वीचारे खे। मथां वरी फ़ैसिलो असां खां थो वठे। हाणे त सम्झी वई आहीं न बोगली। हा मां छो न सम्झंदसि, मूंखे भला सभा बोगली सम्झो अथई छा? मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई, मश्किरन जो गोठ तई। सूबेदार साहब भेल बि मुंहिंजी थी आहे, माण्हू बि मुंहिंजा ज़ख़्मी थिया आहिनि। हाणे मां थियुसि दुर, फ़ैसिलो मां कयां इहो मुनासिब त न आहे न। छो त जेकॾहिं मूं फ़ैसिलो कयो न त माण्हू जहान खान वारी ॻाल्हि चवंदा, इन करे इहो फ़ैसिलो तव्हां कयो। सेठ धनु धोबी तूं सही थो चईं। असुल में फ़ैसिलो मां बि करे सघां थो, छो त मां बि वॾो छुलझल माण्हू आहियां, पर आहे मुंहिंजो पीउ, माना मां बि तक़रीबन धुर थियुसि। इन जे करे मां हिन फ़ैसिले ते हथ खणां थो, इहो पंहिंजो पाण में ॼाणो, मां वेही तव्हांखे ॿुधां थो। ठीकु आहे? ठीकु आहे सेठ धनु, तूं धुर न आहीं, तूं धनु आहीं। ऐं ॿी ॻाल्हि त फ़ैसिलो मां कंदुसि, ऐं फ़ैसिलो बि वताए फ़क़ीर वारो। सो फ़ैसिलो मां उनजे हक़ में ॾींदुसि जेको मूंखे ख़र्ची कराईंदो। सुतली साहब इहा ॻाल्हि न कर, बाक़ी कमु भली कर। सुतली साहब असां जूं ॻाल्हियूं ॿुध, पोइ फ़ैसिलो कर। ख़ुदा खे चांद ॼणी अथई, फ़ैसिलो हक़ जो कजांइ। बाबा धनु थो चवे त मां तव्हांजो फ़ैसिलो कयां, तूं थो चवी त वरी हक़ जो फ़ैसिलो कयां। तूं त कल्लू हुई न, हक़ किथे आहे? सूबेदार सुतली साहब ॻाल्हियूं छाजूं कयूं, इन कल्लू जे करे मूंखे बिंदरनि मारियो आहे न। हा सही थो चए मुंहिंजो पीउ, बिंदरनि खे कहिड़ी ताक़त आहे जो मुंहिंजे पीउ खे अकेलो खे निधण को मारनि। असां बर्दाश्त न करे सघंदासीं, ॿुधाए छॾियांव। ठीकु आहे, ॻाल्हियूं म्यूट में हलाइबियूं, बाक़ी आख़िरी फ़ैसिलो ॿुधाईंदासीं। छो बि म्यूट में? असां जूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधणियूं पवंदियूं। पोइ ठीकु आहे, ॻाल्हियूं कयो। पहिरियों साईं मां ॻाल्हाईंदुसि, मां मोचड़ा खाधा आहिनि, मां ई ॻाल्हाईंदुसि। भली ॻाल्हि आहे, पर म्यूट में ॻाल्हि आहे, जे तुंहिंजियूं ॻाल्हियूं केरु ॿुधे न। फेल कंहिं कई, ॿकरी न कई, ॿियो वरी कंहिं कई। वॾो ई असां कीअं थियासीं, साबित कर त ख़बर पवई न। फेल कई ॿकरिन, विढ़ी तूं असांजी हमरान सां छो छाती करे? पापा को बैठा
जवाब ॾीस न ओमल त चकर लायो फैसलो करायो हेठि कंद को छो वेठई ॾीस न जवाब वॾा जवाब ॾे न बाबा ॿियो को ॻाल्हाईंदो हाणे मुंहिंजो फ़ैसिलो ॿुधो ॾिसो त मां कीअं थो फ़ैसिलो कयां मूं वॾा फ़ैसिला कया न ऐं धुरियूं लूणु पाणी कयूं असांखे क़बूल आहे तू रुगो पंहिंजो फ़ैसिलो ॿुधा फ़ैसिलो अॻी क़िस्त में ॿुधाईंदासीं भली माण्हुनि खे थोरो इंतज़ारु थिए न बाबा माण्हू चैनल ई मटाए छॾींदा तूं फ़ैसिलो अॼु ई ॿुधा पोइ ॿुधो मुंहिंजो फ़ैसिलो भेल कई ॿकरियुनि माना ॿकरियूं थियूं ॾोही न कलू ॾोही आहे न घोबाटो ॾोही आहे न वरी हो बोना ॾोही आहे ॾोही आहिनि ॿकरियूं ऐं ॿकरियुनि खे सज़ा मिलंदी साइंस साबित करे चुकी आहे त इहो ॿूटो जेको आहे इहो साह वारो आहे ऐं ॿकरियुनि इहे साह वारा ॿूटा खाधा आहिनि मतिलबु त ॿकरियुनि खून कयो आहे इन्हनि ॿकरियुनि खे मां सज़ाए मौत थो ॾियां हिकु ॿकरी कुही थाणे ते गोश्त पहुचायो ऐं बाक़ी ॿकरियूं कुही पूरे गोश्त में ॻोठु विरायो पोइ मुंहिंजो मतिलबु त ॻोठ में गोश्त विरायो उहा न हूंदियूं ॿकरियूं न कंदियूं भेल न वरी थींदा जहिड़ा वाह 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 जो कमु कयो अथई वाह तोरे छॾी कम खे मां कया अथई वाह वाह सुतली साहब असुल मखण मां ॿार कढी छॾियई ॿार न मवाली वार चइबो आहे वार हा उहो कढी छॾियईं ॿार निकिरे उन ॻाल्हि खे छॾियो ही जो कावड़ में आहे विढ़ंदो त कोन न जज़्बाती आहे थोरो जज़्बाती गोश्त खपाईंदो आहे जीअं त वॾा सूबेदार साईं वाह जो फ़ैसिलो कयो हिकिड़े कल्लूअ जो नुक़सानु थियो ऐं सॼे ॻोठ जी ईद थी वई ऐं हा अॼु राति सॼे ॻोठ जा माण्हू छेले जो गोश्त खाईंदा छेले जो वॾा मुंहिंजे शैतानी दिमाग़ में हिकु ट्रिक आई आहे ट्रिक अरे हट परे ट्रक न चढ़ी वञे अरे ट्रक न ट्रिक तरकीब अरे जल्दी ॿुधा वरी कहिड़ी तरकीब आई अथई कल्लूअ जा त हाली कन भरियूं जो साथ फ़ैसिलो तुंहिंजे खिलाफ़ आयो आहे वरी था कल्लूअ ऐं धनु खे विढ़ायूं कीअं थो भाई वाह जी तरकीब आई अथई पोइ मिलाए ताड़ो हा पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध कल्लू हिन महिल हूंदो कावड़ में असली कम खे पट पर ॿुध कल्लू खे चऊं छा कल्लूअ खे था चऊं त तूं ॿकरियूं काहे कंहिं दोस्त वटि छॾे अचु ऐं सूबेदार खे चओ त मूं ॿकरियुनि खे सज़ा ॾेई छॾी अरे छो थो असांजो ढरो विञाई ॿकरियुनि खे कुसण ॾे जेको ग़रीब गुरबो खाए ॿी का तरकीब सोच ॿी का ॿी हा ॻाल्हि सम्झ में अची वई कल्लूअ खे था चऊं धनुअ जूं ॿकरियूं चोराए हिलाल कराए छॾ वाह छा तरकीब ठाही थी त पोइ मिलाए ताड़ो समझी तो न ओ चाचा कल्लू हाणे जल्दी कर सेठ धनु धोबी मूंखे चयो इहे असांखे पंहिंजूं ॿकरियूं ॾे त इन्हनि खे असां सज़ाए मौत ॾींदासीं मुंहिंजो मतिलबु आहे त हिलाल कंदासीं इन्हनि खे कपींदासीं एॾी बि तकड़ छाजी आहे अॼु राति मां ॿकरियुनि खां मोकिलाईंदुसि पोइ सुबुह जो सवेल ॿकरियूं मां तव्हांजे वाड़े ते छॾे ईंदुसि पोइ तव्हां मूंखे सेठ धनु खां वरी वञी पुछणो पवंदो हुन त कासाई बि घुरायो आहे ठीकु आहे हिकिड़ो ॾींहुं सेठ धनु खां मुंहिंजे करे मोहलत वठीसि अॼु जे कासाई आयो आहे त मोटी बि वेंदो वरी उहो सुभाणे बि ईंदो मोहलत तोखे मां वठी थो ॾियां पर हिकिड़ी ॻाल्हि आहे सुभाणे या छा ॿकरियूं काहे जाए हा ठीकु आहे मां रुगो अॼो की राति ॿकरियुनि सां हाल हवाल कयां मां उन्हनि खां आख़िरी ख़्वाहिश पुछां मता का उन्हनि जी ॾेती रहियल हुजे उन्हनि सां मुंहिंजो 10 सालनि जो साथ आहे दिलि जूं ॻाल्हियूं करणियूं आहिनि ओ बा मां तुंहिंजी ॻाल्हि सम्झी वियो ये ॿकरियूं तोखे अज़ीज़ मूंखे ख़बर आहे तव्हां सभु राति जो घर भाती सुम्हंदा आहियो त इहे छेलियूं तव्हांखे किथे किथायूं कढी तव्हांखे निंड कराईंदियूं थधड़ा कढंदियूं इहो न जाबलू ॿकरा सॼी राति मुंहिंजो बूथ चटींदो आहे मूंखे ख़बर आहे तोखे वॾो एहसास आहे मूंखे बि एहसास आहे अरे उन्हनि खे सज़ाए मौत ॾियूं थोरी भेल जे करे बंदि कई ॿकरियूं तोखे आयूं असां वञूं न भॼन मां सेठ खे ॿुधायां थो चवां थो हे जेके ॿकरियूं हिन जे कम जूं तव्हांजे कम जूं न आहिनि बुरो ई छो थो मां हिन खे मूंखे एहसास जेकर इहो ॿकर कुझु त तुंहिंजो बूथ केरु चटींदो तूं चटींदे न भाउ मूंखे डॉक्टर चलियो आहे डॉक्टर चले मुंहं ते वात मुंहिंजो ॾाढो थींदी आहे ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।